श्री मोहन सेठ गुरनानी के इनवाइट थो कयां, जेके चेयरमैन मोराज ग्रुप जा आहिनि, जेके लाइफ टाइम चेयरमैन बॉम्बे शुगर मर्चेंट एसोसिएशन लिमिटेड, चेयरमैन चेंबर ऑफ एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री एंड ट्रेड, चेयरमैन न्यू बॉम्बे मर्चेंट्स एजुकेशनल फाउंडेशन, चेयरमैन नवी मुंबई फर्स्ट चैरिटेबल ट्रस्ट NGO। ऐं सभिनि खां जेकी ख़ासि ॻाल्हि आहे त असांजे मोहन गुरनानी सर जो जन्म असांजे देवलाली नासिक महाराष्ट्र में थियो आहे। जन्मभूमि भले उन्हनि जी देवलाली आहे, पर कर्मभूमि उन्हनि पंहिंजी मुंबई खे चूंडियो आहे। ऐं जेके उते सॼे न्यू बॉम्बे ऐं सॼे महाराष्ट्र में उन्हनि जो नालो ॾाढो फेमस आहे, एज अ शुगर मर्चेंट, एज अ शुगर चेयरमैन, एज अ शुगर प्रेसिडेंट। दादा जय झूलेलाल। त तव्हां असांजे साम्हूं हाणे असांजे सिंधी समाज जो इतिहास ॿुधो, इन जे मथां तव्हांजा छा ख़्याल अथनि, असां किथे पुठियां रहिजी आहियूं, असां अॻियां कीअं वधूं, ऐं उन जे अंदरि असां समाज खे छा तव्हां न्यापो ॾींदव, त उहो मां तव्हांखे विनंतियूं थो कयां त तव्हां पंहिंजा वीचार असां सभिनि देशवासियुनि साम्हूं, असां सभिनि सिंधी समाज साम्हूं, जेके 132 देशनि जे अंदरि अॼु प्रोग्राम हले थो, सॼे देश जे अंदरि हले थो, त तव्हां उनखे तव्हां असांखे पंहिंजा वीचार पेश कंदा। सभ खां पहिरीं त मां रतन तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे हिन प्रोग्राम में अचण जो मौक़ो ॾिनो, ऐं मां तव्हां ते फ़ख्रु बि थो करियां त तव्हां अॼु ही अहिड़ो सुठो सुंदर प्रोग्राम जेको ही 10 ॾींहंनि जो कयो आहे। ऐं हिकु ॻाल्हि जो तव्हांजे साहस जो दाद बि थो ॾियां त ही अहिड़ो सब्जेक्ट तव्हां चूंडियो आहे जेको ॾाढो ॾुखियो सब्जेक्ट आहे। एक्चुअली घणेई सेमिनार्स थिया आहिनि, घणेई वेबिनार्स थिया आहिनि, पर असां सिंधी समाज जो इतिहास जेको सभ खां झूनो आहे। अंकल हिकु ॻाल्हि सिर्फ़ु मुंहिंजो जेको हिकु उद्दिष्ट आहे, तव्हां मूंखे चङनि सालनि खां सुञाणो बि, मां फलीअ मां तेल कढण त सभु ॼाणे, मां पथर मां तेल कढण चाइण जी इच्छा रखंदो आहियां, भले हिकु बूंद निकिरे। बिल्कुलु तमामु माना ॿियो हिकु अहिड़ो ॾुखियो सब्जेक्ट तव्हां चूज़ कयो, ऐं उनखे हासानंद जेको मास्टर हासानंद जेको आहे उनखे अहिड़े सुंदर नमूने सां पेश कयो आहे। हूअं त हासानंद भाई मूंखां जूनियर हुआ, मां बि सुभाष स्कूल जो स्टूडेंट आहियां, 2-3 साल पहिरीं कंटोनमेंट बोर्ड में पढ़ियो हुउसि, उन खां पोइ सुभाष हाई स्कूल में। हासानंद मूंखां 2-3 साल शायदि जूनियर हो, पर अॼु मूंखे ईअं लॻे थो ही मूंखां घणो ई अॻियां निकिरी वियो आहे। हासानंद भाई तव्हांखे सचमुच वाधायूं आहिनि। ऐं अॼु जेको तव्हां जेको ही अॼु न मां कल्ह बि ॿुधो, ऐं सचमुच मुंहिंजियूं बि अखियूं खुली वियूं, माना मूं बि कॾहिं इहो न ही प्रोग्राम ऑल्सो मूंखे ॿियो बि हिकिड़ो मुंहिंजे लाइ ॾाढी सुठी ॻाल्हि थी, जो मुंहिंजी देवलाली जी यादियूं मूंखे ताज़ियूं थी वियूं। उहो देवलाली में घुमणु, उहो 3 गलियुनि में फेरा पाइणु, ऐं भारत कोल्ड ड्रिंक में फालूदो खाइणु, उहो सभु यादि अची वियो। ऐं मां तव्हांजो इन करे बि शुक्रगुज़ार आहियां त तव्हां मूंखे उहे देवलाली जूं यादियूं ॾियारियूं। मुंहिंजो नंढपण देवलाली में आहे, ऐं मां अॼु बि पाण खे देवलाली जो रहवासी सम्झंदो, हालांकि मां मुंबई में अची वियो आहियां, 1970 खां मां मुंबई में आहियां, ऐं पर अॼु बि मुंहिंजी जेका दिलि आहे उहा देवलाली सां जुड़ियल आहे। हिकु ॻाल्हि सही आहे जेका हाणे सुशील गजवानी जी चयो, असांजे ॿारनि में उहो कॉन्फिडेंस कोन्हे, उहो कॉन्फिडेंस, उहो इंफीरियोरिटी कॉम्प्लेक्स जेको आहे उहो असांखे सिंधी ॻाल्हाइण में खां पोइ परियां थो करे। एक्चुअली ऐं जेको हुननि चयो त इन में ॿारनि जो ॾोह न आहे, ॾोह दरअसल असांजो आहे। असांजी हेॾी सिंधियत माना झूनो प्राचीन सभ्यता, इनफैक्ट हिंदू सिंधू मां आयो आहे, हिंदू बि सिंधू मां ई आयो आहे, ऐं उनखे असां जेकर उन ते फ़ख्रु न करियूं त उहा असांजे लाइ हिकिड़ी माना शर्म जी ॻाल्हि आहे। अॼु सिंधी भले ई असां पंहिंजो ज़मीन विञायोसीं, असां स्टेट विञायोसीं, असां सिंध विञायोसीं, पर सिंधी अॼु जिते बि विया आहिनि उते उन्हनि पंहिंजो सिंध ठाहे छॾियो आहे। माना तव्हां किथे बि वञो, ऐं सिंधी जिते बि आहे उहो सक्सेसफुल थियो आहे, कामयाबु थियो आहे, ऐं सभिनी खां अॻियां निकितो आहे। मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां, मां हमेशह इहो चवंदो आहियां त भई केरु मूंखां पुछंदा आहे, मां हमेशह फ़ख्रु कंदो आहियां त केरु मूंखां पुछंदो त तव्हांजो माना छा अहिड़ो छा हुआ, भई कामयाबी छा हुआ
त मां माना तव्हांजो व्हाट इज दी यू नो भाई तव्हांजो हिकु फ़ख्र जी पॉइंट छा आहे त मां हमेशह ईअं चवंदो आहियां भई मां हिकु गुजराती मार्केट में रहियुसि। मां जॾहिं हितां वियुसि देवलाली मां वियुसि, उन खां पोइ पूना में इंजीनियरिंग कई, उन खां पोइ मां जॾहिं खंड जो वापारु शुरू कयो त मां अकेलो सिंधी हुयुसि ऐं बाक़ी सभु गुजराती हुआ। पर मां उन्हनि जो 18 साल ताईं मां प्रेसिडेंट रहियुसि ऐं हर साल 28 सालनि ताईं प्रेसिडेंट रहियुसि ऐं हर साल इलेक्शन थींदी हुई। ऐं 28 सालनि खां पोइ जॾहिं मां छॾण ते चाहियो त उन्हनि मूंखे छॾियो न ऐं मूंखे लाइफ टाइम चेयरमैन बनाऊं। उहो सिर्फ़ु इन करे छाकाणि मां सिंधी हुयुसि ऐं मूं में उहो असां उहो जेके माना दुखनि मां जेके सुखनि में आहियूं, असां में उहो जेको जज़्बो आहे उन करे मां थी सघां। ऐं इन करे मां अगरि केरु मूंखे चवंदो आहे त तव्हांजो तव्हांजी ही छा आहे त मां चवंदो आहियां भई मां हिकु सिंधी थी करे, ओनली सिंधी थी करे मां गुजराती मार्केट में 28 सालनि ताईं प्रेसिडेंट हुयुसि ऐं अॼु मां हुनजो लाइफ टाइम चेयरमैन आहियां। अहिड़े नमूने मां फेडरेशन में बि ईअं त ही सिर्फ़ु मां न आहियां, मां त हिकु नंढे स्केल ते आहियां, पर केतिरा असांजा जेके भाउर आहिनि हर हंधि विया आहिनि उहो बिल्कुलु सक्सेसफुल थिया आहिनि ऐं एॾा सक्सेस। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां, मां हर साल जर्मनी वेंदो आहियां हिकु एग्ज़िबिशन ते असांजी फैक्ट्री जे उन बिज़नेस जे सिलसिले में। त उन खां पोइ मां 2 टे ॾींहं मुंहिंजी धीअ मूं सां गॾु हलंदी आहे। 2 टे ॾींहं उन खां पोइ असां 2 टे ॾींहं घुमणु वेंदा आहियूं। त मां स्पेन वियो हुउसि ऐं स्पेन में असां बार्सिलोना में वियासीं। उते हिकिड़ी रेम्बेंट स्ट्रीट आहे जेका माना टूरिस्ट लाइ ख़ासि आहे ऐं जेको उते वेंदो आहे उहो पक उन स्ट्रीट में पक वेंदो आहे। ऐं उते ज़ाहिर आहे की उते जेके टूरिस्ट जा जेका सामान हूंदा आहिनि उन्हनि जा दुकान आहिनि, ईअं लाइन में दुकान लॻल आहिनि। त मां ऐं मुंहिंजी धीअ असां निकितासीं, उतां वञूं पिया। मां मुंहिंजे धीअ खे चयो ही सिंधी लॻे थो। त मूंखे चई डैडी तव्हांखे सभु हंधि सिंधी लॻंदा आहिनि। मां चयो न सिंधी आहे। मां उते हिकु दुकान में वियुसि ऐं मां कुझु शइ ॾिसी, मां हुन खां पुछियो तव्हां सिंधी आहियो? चई हा मां सिंधी आहियां। ऐं हुन सां पोइ दोस्ती थी वई, पर ॻाल्हाइण ॿोलाइण थियो। ऐं उन खे चयो, मां चयो घणेई सिंधी हूंदा हिते, केतिरा? चई हीअ जेका स्ट्रीट आहे न, हिन में जेका 150-200 जेका दुकान आहिनि उन मां 80% जेका दुकान आहिनि उहे सिंधियुनि जा आहिनि, 80%। उन खां पोइ थोरो अॻियां निकितासीं, हिकु ॿियो माण्हू गॾियो त उहो बि सिंधी लॻो। त मां हुनखे तव्हां सिंधी आहियो? त नहीं मैं पंजाबी हूं लेकिन मेरे बॉस सिंधी है। ऐं उन मूंखे एॾो मूंखे मुंहिंजे माना फ़ख्रु ॾिनो त असांजा सिंधी उते वञी करे एॾा राज था कनि। ऐं इन प्रकार सभु आहिनि। त मां चाहींदुसि त वञे असां पंहिंजनि ॿारनि खे इहो हिकिड़ो कॉन्फिडेंस ॾियूं त असां वी आर समथिंग। असां कुझु बि चाहियूं सिंधी करे था सघूं। तव्हां वीचार करियो, हर को असां सभु सिंधी पंहिंजो सभु कुझु छॾे आयासीं, हिते ख़ाली हथ न आयासीं। अॼु भॻवान जी दया सां असां सभु सुखी आहियूं ऐं असां चङे नमूने जंहिं फील्ड में, ऐं ईअं न आहे सिंधी ख़ाली वापार में आहिनि, सिंधी हर कंहिं फील्ड में आहिनि ऐं हर कंहिं फील्ड में बिल्कुलु सक्सेसफुल रहिया आहिनि। त इन करे मां सभिनी खे वेनिती कंदो अॼु हिन तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए। हालांकि मूंखे पाण हिकु दुख आहे त मां जेतोणीकि मां सिंधी आहियां, मूंखे हिन ॻाल्हि जो फ़ख्रु आहे त मां सिंधी आहियां, पर मां सिंधी समाज में वधारे न रही सघुसि छाकाणि त मुंहिंजो सॼो सर्कल जेको हो गुजराती हो। मां गुजरातियुनि में रहियो आहियां, पर त बि सिंधियुनि लाइ मूंखे फ़ख्रु आहे ऐं मां चाहींदो आहियां त हाणे जेतिरी ज़िंदगी बची आहे एटलीस्ट उहो त मां सिंधियुनि लाइ कुझु करे सघां। ऐं इन करे मां हमेशह आतो रहंदो आहियां त सिंधियुनि लाइ कुझु कयूं। बसि असां में जेकर ख़ामियूं आहिनि त 2 आहिनि। हिकु, असां में एकता कोन्हे, असां में संगठन जो बिल्कुलु अभाव आहे। मां हमेशह पंहिंजे पाण खे हिन ॻाल्हि में अभागो सम्झंदो आहियां। मां महाराष्ट्र जे वापारियुनि जो थोरो कमु कंदो आहियां, त मां हिकिड़ो कार्यकर्ता आहियां वापारियुनि जो ऐं सिंधी आहियां। दुर्भाग्य सां असां ॿिन्ही में, न वापारियुनि में एकता आहे न सिंधियुनि में एकता आहे। ऐं इन करे असांजा कम कॾहिं थींदा न आहिनि। जीअं हाणे गजवानी साहिबु चयो त असां उल्हासनगर खे, जिते हेॾी सिंधी पॉपुलेशन आहे, उनखे असां सिंधु नगर न करे सघिया आहियूं। उनजो कारण बि इहो आहे छाकाणि असां संगठित न आहियूं। त असां में हिकु इहा ॾाढी वॾी उहा जेका आहे ख़ामी आहे, उनखे असांखे दूरि करणो पवंदो। असांखे पंहिंजे पाण खे भुलिजी वञणो पवंदो ऐं पंहिंजे साम्हूं सिंधी फस्ट, सिंधियत फस्ट, उहो जेकर असां वीचार कयोसीं, उहो जेकर असां दिलि में रखियोसीं, आई हैव नो डाउट इन माई माइंड that we will be the most successful people in the whole
कॉन्टिनेंट। हिन ॻाल्हि में को शक कोन्हे। ॿियो हिकु ॻाल्हि जेका एजुकेशन में हाणे ऑफकोर्स असांजे एजुकेशन में सुठा उहे थियनि था, पर एजुकेशन में एतिरो असां न आहियूं जेतिरो असांखे रहणु खपे। ऐं दुर्भाग्य सां एजुकेशन सिस्टम बि जेका आहे उहा बि अहिड़ी थी वई आहे जंहिंमें असां हिकिड़ी कॉम्पिटेटिवनेस अची वई आहे। खाली कॉम्पिटिशन, असांखे वधीक मार्कूं मिलंदियूं, 10th में वधीक मार्कूं मिलंदियूं कॉलेज में सुठे सुठे कॉलेज में एडमिशन मिलंदी। 12th में जेकर सुठी मार्कूं खणंदासीं त पोइ प्रोफेशनल कोर्स में वञी सघंदा, कॉलेज में वञी सघंदासीं। त उहो असांजी जेका दौर जेका आहे उहा कॉम्पिटिशन ते, मार्क्स ते जेका आहे, उन में असां पंहिंजी सभ्यता खे, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे वैल्यूज़ खे भुलिजी विया आहियूं। एक्चुअली असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त मॉरल साइंस हिकु सब्जेक्ट हूंदो जंहिंखे असां दिलि सां पढ़ंदा हुआसीं। उन खां पोइ मूं ॾिठो त असांजा जेके ॿार उहो मॉरल साइंस पढ़ा, उहो ख़ाली हिकु सब्जेक्ट आहे, पास थियणो आहे, उन करे पढ़ंदासीं। उनखे उन्हनि कॾहिं सीरियस न खयो। ज़रूरु इहो आहे अॼु असांजे जंहिं नमूने असांजी देश जूं हालतूं आहिनि ऐं जंहिं तरीक़े सां असां माना सिंधी सक्सेसफुल थी बि अञा पिछड़ा रहिजी विया आहियूं, उन में ज़रूरत इहा आहे त असां पंहिंजे कल्चर खे वरी उहो कयूं। ऐं तव्हां जहिड़ा अॼु जेका प्रोग्राम कया आहिनि उहो माना कयूं। मूंखे यादि आहे डॉक्टर गुजर सुभाष हाई स्कूल सिंधी स्कूल हूंदो, शुरू में सिंधी स्कूल हूंदो, उनखे ग्रेजुअली इंग्लिश करणो पियो। हाणे वरी तव्हां उनखे महिनत करे थोरी घणी सिंधी शुरू कयो आहे। ऐं हिन ॻाल्हि जो मूंखे फ़ख्रु आहे त हिन संस्था में मुंहिंजा वॾा भाउ जेके हुआ उन्हनि बि उहे बि बानीकार रही करे उन्हनि उन में सेवा कई। ऐं हाणे मुंहिंजो भाइटियो नवीन बि चेयरमैन आहे। त हिकु फ़ख्र जी ॻाल्हि आहे त घटि में घटि असां सिंधियत जी कुझु त सेवा कयूं था। पर मां तव्हांजे माध्यम सां, हिन अॼु जे प्रोग्राम जे माध्यम सां, मां सभिनी पंहिंजे सिंधी भाउरनि खे, ख़ासि करे यंगस्टर्स खे प्रार्थना कंदुसि त पंहिंजे पाण ते फ़ख्रु कयो। जेसि ताईं तव्हां पंहिंजे पाण खे प्यारु न कयो, तव्हां ॿिए कंहिंखे प्यारु न करे सघंदा। इफ यू डोंट लव योर सेल्फ, यू कांट लव एनीबडी। यू हैव टू लव योर सेल्फ। एंड तव्हां आहियो, तव्हां प्यार जे लाइक़ु आहियो, तव्हां फ़ख्र जे लाइक़ु आहियो, छाकाणि तव्हां सक्सेसफुल थी सघो था। तव्हां वीचार करियो, सिंधी जिते बि विया उते सक्सेसफुल आहे। सिंधी, मां खंड जो वापारी आहियां, पर सिंधी खंड वांगुरु आहिनि, किथे बि उहो बिगड़जंदा आहिनि। दे डिसॉल्व देमसेल्व्स इनटू दैट सब्सटेंस। असां खीर में वियासीं त खीर खे मिठो करे छॾींदा आहियूं, पाणी में वियासीं त पाणी खे शरबत करे छॾींदा आहियूं, असां मावे में वियासीं मावे खे मिठाई करे सघंदा आहियूं। त असां जेके आहियूं, असां अहिड़ा शख़्स आहियूं जेके ख़ुशी माण्हुनि खे ॾींदा आहियूं। ऐं हिकु ॻाल्हि जी मां सभिनी समाजनि में रहिया, सभिनी समाजनि खे ॾिठो आहे, पर मूं जेको ॾिठो आहे, घणो करे असांजा सिंधी भाउर जेके आहिनि उहे दिलि जा सच आहिनि। एक्सेप्शन सभु हंधि थींदी आहे, पर असां में घटि एक्सेप्शन्स माना ख़राबु न थिया आहिनि। असां में वधीक, भले ई कुझु बि धंधे वापार में कुझु बि कंदा, पर जॾहिं आत्मा जी ॻाल्हि हूंदी त सिंधीअ जे मन में आत्मा हूंदी आहे। ॿिया पैसे लाइ भुलिजी वेंदा आहिनि, पर असांजा सिंधी जेके आहिनि उहा आत्मा जे आवाज़ खे वरी ॿुधंदा आहिनि। उनजो कारण आहे छाकाणि असां पार्टीशन खां पोइ दुख ॾिठा आहिनि। असां ॾिठा आहिनि दुख, कीअं दुख थींदा आहिनि, असां ॿियनि जे दुख खे सम्झी था सघूं। तंहिंजे करे मुंहिंजो तव्हां सभिनी खे तव्हांजे माध्यम सां इहा हिकिड़ी प्रार्थना, हथ जोड़े वेनिती आहे त हिकु त सिंधियत खे पंहिंजे पाण में फ़ख्रु कयो, सिंधियत खे अॻियां वधायो, अहिड़ा प्रोग्राम कंदा रहो। ऐं एजुकेशन में वैल्यू बेस्ड एजुकेशन करियो, जेका ॾिसो ज़िंदगी हिते ई रहिजी वेंदी जहाँ तव्हांजो कल्चर, तव्हांजो स्वभाव, तव्हांजो उहो तव्हांखे अॻियां वठी वेंदो। उन करे पंहिंजे कल्चर ते, पंहिंजे सिंधियत ते फ़ख्रु कयो। ऐं उहो ई असां न, एंड प्लीज़ फील दैट यू आर प्राउड ऑफ बीइंग सिंधी। आई माई सेल्फ, आई एम प्राउड ऑफ बीइंग सिंधी। मां गुजरातियुनि खे बि चवंदो आहियां, जेके मुंहिंजो सॼो सर्कल आहे, दैट आई एम अ प्राउड सिंधी। एंड फैक्ट आहे। ऐं जेको गजवानी साहिबु चयो, आई एग्री विथ हिम, जेको पंहिंजी लैंग्वेज जेका आहे, जंहिंजी मातृभाषा जेका आहे उन जेका स्ट्रांग हूंदी आहे, उहो सभिनि भाषाउनि खे उहो करे सघंदो आहे। ऐं इन करे मां सिंधी आहियां। मां हिते जॾहिं आयुसि त गुजराती बिल्कुलु एक्सेप्ट न पिया कनि, छाकाणि गुजराती में हिकिड़ो आहे त गुजराती न हुजे उहो आउटकास्ट हूंदो आहे। त मां हिते अची करे, मुंबई में अची करे, मां बालपोथी खां कख खां गुजराती पढ़ी। ऐं गुजराती अॼु मां जीअं सिंधी अञा पाण घटि थो ॻाल्हायां, छाकाणि मूंखे ॾाढी वधीक प्रैक्टिस कोन्हे, पर गुजराती में मां कलाकु ॾेढ ईअं ई ॻाल्हाए सघंदो आहियां ऐं लिखी पढ़ी सघंदो आहियां। त उहो इन करे छाकाणि मुंहिंजी पंहिंजी मातृभाषा, मां सिंधी आहियां। ऐं मूंखे हिन ॻाल्हि जो फ़ख्रु आहे, मां सिंधी आहियां।
छाकाणि त मां सिंधी सुठे नमूने करे थो ॻाल्हायां, मां ॿी लैंग्वेज बि सुठी करे। थैंक यू वेरी मच। वेरी जय झूलेलाल। मोहन सेठ, मां तव्हांजो ॾाढो आभारी आहियां। तव्हां जेकी इच्छा ज़ाहिर कई आहे भई असां सिंधियुनि में एकता, त 100% हाणे एकता आणण जी असां कोशिशि कंदासीं सभु ॼणा हिन वेबिनार द्वारा। ऐं जेके बि ॿिए बि अञा असांजा कार्यकर्ता वेबिनार हलाइनि था, उहे बि पंहिंजे वेबिनार जे अंदरि हिकु इहा ई ॻाल्हि था कनि त भई एकता में अचो, एकता में अनेकता में एकता आहे। त असां उन मथां हलूं था ऐं पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे बि हाणे असां वरी सेखारण जी कोशिशि कंदासीं। असांजे विच में 3 ॾींहं पहिरियों रतन मूलचंदानी करे आयो हो, जंहिं पंहिंजे हिकु किताबु माना हटकाणी किताबु लिखियो अथई ऐं हुन गारंटी ॾिनी आहे 20 ॾींहंनि जे अंदरि इहो कोई बि सिंधी भाउ हटकाणी सिखी वठंदो। ऐं असां NCPCL खे बि अर्ज़ु कंदासीं त उन्हनि दादा जो किताबु श्री रतन मूलचंदानी किताब खे उहे NCPCL जे अंदरि मंज़ूरु कनि ऐं जेके 100 कलाक ॿोली सिंधी असां सेखारींदा आहियूं, त हुन में अञा 20 कलाक जोड़े करे इन भाषा खे अञा अॻियां वधारो कयो वञे।